खैरपुर मां ख़बर ईंदा हाल त खैरपुर वासी नौजवान पुरसरार नमूने गुम थी वियो। वारिस सख़्त परेशान पुलिस खे मदद जी अपील कई आहे। खैरपुर जे इलाहाबाद कॉलोनी जो रहवासी 16 वरनि जो बरकत पुट गुलण मला पुरसरार नमूने गुम थी वियो। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त बरकत मला 8 मुहर्रम उल हराम जी रात जो रोहिड़ी में थींदड़ मातम में शामिल थियण लाइ चई घरां निकिरी वियो हो, जेको हिन वक़्त ताईं वापसि न पहुतो आहे। वारसनि मूजिबि नौजवान जी अमड़ खे बेहोशीअ दौरा पइजी रहिया आहिनि। मुसलसल 3 ॾींहं गुज़री विया आहिनि। नौजवान जो ॻोल्हा बावजूद संदसि को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। वारसनि DIG सखर ऐं SSP खैरपुर खे अपील कई आहे त नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।